उकरियो का फला तंसा मुझा महबूब तोखे मां रब ये पढ़ाईंदुसि जो तू विसारे ही न सघे। सुभान अल्लाह, वाह वाह, सुभान अल्लाह। पढ़ाईंदुसि इन अंदाज सां पढ़ाईंदुसि, अहिड़ो इल्म अता कंदुसि जो मुंहिंजा सोना तू विसारे ई न सघंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। में आयो जी साईं। हाँ, सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। असां त मौलवी आलमन खां ईअं ॿुधो त हुज़ूर जन क़ुरान खणी आया, क़ुरान माण्हुनि खे पढ़ी ॿुधायूं, क़ुरान सेखारियूं, पर ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम डंडेवा कन खोले ॿुध, ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम दुनिया जा जदीद उलूम, हिन जदीद टेक्नोलॉजी वारो दौर, कंप्यूटर वारो दौर, इंटरनेट वारो दौर, अॼु जेको जदीद उलूम, जेकी लेटेस्ट ख़बरूं, जेकी दुनिया जे डॉक्टरनि प्रोफेसरनि 1500 सालनि खां पोइ रिसर्च करे जे जाइ ते पहुता आहिनि, आमिना जे लाल ॿिनि लफ़्ज़नि में उहे इल्म सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। थी त मदीने वारे साईं जहिड़ो सियासतदान को आहे ई को। सुभान अल्लाह, वाह साईं वाह। नबी खे या मज़हब में सियासत कोन्हे, अरे मदीने वारे साईं जहिड़ो दुनिया जो बहितरीन सियासतदान ॿियो नथो थी सघे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बुखारी शरीफ में हदीस आ तो नबी सगोरा पंहिंजे क़ौमुनि जा सियासतदान हूंदा हुआ। सियासत माना हुकुमरानी, हुकूमत हलाइण, जहान बानी करण, मखलूक जी मथा फरमान रवाई करण, उनजी सुख ऐं सहूलत मुहैया करे ॾियण, उन्हनि खे कानून मुहैया करे ॾियण। सच ॿुधा त मुस्तफा जहिड़ी हुकूमत मदीने में हलाई को मां जो पुट को हुकुमरान अहिड़ी हुकूमत हलाई। न सिर्फ महबूब पर महबूब पंहिंजे मजलिस में वेहण वारे तॾनि ते वेहण वारनि उन सहाबनि खे अहिड़ी सियासत सेखारी जो हज़रत उमर जहिड़ो उठ चाढ़ण वारो हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त बाबा ख़त्ताब जूं जा उठ चाढ़ींदो हुयुसि, पर मुंहिंजे मुस्तफा करीम मूंखे अरबा जो मुंहिंजे मथां बादशाही था। सुभान अल्लाह, दिल पर सही वाह। अहिड़ी हुकूमत मुंहिंजे सुहिणे फारूक आज़म हलाई जो दुनिया जे अंदर को हुकुमरान हज़रत फारूक आज़म जहिड़ी सियासत करे नथो सघे जहिड़ी सियासत मुंहिंजे सुहिणे सैयदना फारूक आज़म। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकु वक़्तु इस्लामी फौजूं हेॾो केसर सां टक्कर आहे, होॾो किसरा सां टक्कर आहे, ऐं हेॾो किसरा जा ताज ऐं तख़्त, किसरा जे हथनि जा कंगण, किसरा जे सिर जे मथां सोन जो जेको ताज पवंदो हो मुस्तफा जे ग़ुलामनि जे कदमनि में पियल हुयो। सुभान अल्लाह। अरे हेड़ी हुकूमत के हलाई दुनिया में, हेड़ी सियासत दुनिया में के कई मुझे महबूब पंहिंजे गुलामन के बेहतरीन सियासतदान बनायो, बेहतरीन माशी माहिर बनायो। मईशत जेका हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन दुनिया के सेखारी, के चवंदा सोशलिस्ट निज़ाम आणियो, के चवनि था त सरमाएदारी निज़ाम ही हुजे हीअं न हुजे। अरे बेहतरीन मुआशी निज़ाम अगर आहे त मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जो निज़ाम। सुभान अल्लाह, बेशक है। सुभान अल्लाह। जेकॾहिं जमहूरियत अॼु हुकूमत दावा थी करे, हर पार्टी दावा थी करे जमहूरियत जमहूरियत, कंहिंखे शहीद जमहूरियत जो लक़ब थो मिले, कंहिंखे क़ाइदे जमहूरियत जो लक़ब थो मिले, पर जे जमहूरियत सेखारी त मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम सेखारी। हज़रत फारूक आज़म अमीरुल मोमिनीन आ, खलीफतुल मुस्लिमीन आ, जेॾी महिल हीअं जुमे जो ख़ुतबो ॾियण जे लाइ मिंबर ते बीठो आहे, मिंबर ते बीठो आहे त हिकिड़े एराबी, हिकिड़े रैयत राज जे हिकिड़े एराबी माण्हू हज़रत फारूक आज़म जे दामन खे जे पकड़ियो। उमर तकरीर पोइ कर, ख़ुतबो पोइ ॾे, पहिरीं मूंखे मुंहिंजे सुवाल जो जवाबु ॾे। जेको माले गनीमत विरहाई हुई असांखे बि कपिड़ा ॾिनई, तो बि पंहिंजे लाइ कपिड़ो झलियो। असां सभिनी जूं कमीसूं लुंडियूं, तुंहिंजी कमीस वॾी, पहिरीं इहो जवाबु ॾे, या त तो कपिड़ो वधीक खयो आहे, असां खां वधीक तो छो कपिड़ो खयो आहे, पहिरीं इहो जवाबु ॾे, पोइ तकरीर करणु ॾींदोसां।
हाणे हीअं जमहूरियत जे दावेदारनि खे न केरु को चवे त हीअं छोकिरो थी ॿेड़ी टीप एजेंसिया में बस सम्झो था कोन था सम्झो न ॻाल्हाइण जो रोज़ो रखे आया आहियो छा जमहूरियत जी दावा है न पर ही निहाल मुझे मुस्तफा करीम जी सेखारियल जमहूरियत डेमोक्रेसी ऑफ रसूल आजम इमामुल अंबिया हबीब किबरिया जी डेमोक्रेसी मुझे मुस्तफा करीम जी सेखारियल जमहूरियत निहाल त केॾी बेहतरीन जमहूरियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह आजम फरमाए तो मुझे पुत्र अब्दुल्ला के वठी जो मुझी सफाई पेश करे